दोस्तों ही आम चश्मो आहे जेको कंहिंजी नज़र वीक हूंदी आहे त उहो पाईंदो आहे, या वरी असां आम सिज जी तेज़ रोशनी कयूं, या त वरी असां मच्छरनि खां पाईंदा आहियूं। ही आम चश्मो आहे, ही पाए असां गाॾी बिल्कुलु आसानी सां हलाए सघंदा आहियूं। ऐं ही जेको चश्मो आहे हिन ते असां वीडियो ठाहे रखियो, हुन में असांखे चैलेंज मिलियो आहे त ही चश्मो पाए तव्हां मोटरसाइकिल हलाए ॾेखारियो। ऐं ही पाइण कारण हाणे कैमरामैन मुंहिंजे साम्हूं आहे पर मूंखे ॾिसण में नथो अचे, उनजा मस पेर ॾिसण में था अचनि। जॾहिं वञी आउं हीअं कंदुसि तॾहिं ही ॾिसण में थो अचे त ही चश्मो पाए हीअं कंदो करे असांखे मोटरसाइकिल हलाइणी आहे। इहो असांजो चैलेंज आहे त असां जल्दी जल्दी सां हिन वीडियो जी शुरुआत था कयूं। दोस्तों ही आम चश्मो पाए आउं तव्हांखे हिते चक्कर हणी थो ॾेखारियां मोटरसाइकिल जो। हिन सां बिल्कुलु ई आसानी सां असां चक्कर हणी करे सघूं था। ऐं हाणे असां पायूं था लेज़ी लीडर ग्लासेस ऐं उन जे ज़रिए असां तव्हांखे चैलेंज पंहिंजो पूरो करे था ॾेखारियूं। अदा तव्हांखे पहिरों चैलेंज आहे उहे जेके बूटा आहिनि इन्हनि ताईं तव्हां चैलेंज आहे तव्हां पूरो करे ॾेखारियो। दोस्तों हाणे मूंखे पंहिंजे टीममेट ही वरी चैलेंज ॾिनो आहे, हुन चैलेंज मां ई कढियो अथई त साम्हूं बूटा आहिनि उन्हनि ताईं मूंखे पुॼी ॾेखार। ही चश्मो पाए हाणे बिस्मिल्लाह रहमान रहीम, अल्लाह साईं तोखे पारत आहे। ओड़े 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 शुक्र आहे जो गाॾी आस्ते आई, न त हिते कमु घणो हो, पर असां पंहिंजे हिन चैलेंज खे पूरो कंदासीं। हिन बूटे ताईं पहुची विया आहियूं। हाणे असांखे इन रोड ताईं पहुचणो आहे, नई सही हुन स्टार्ट पॉइंट खां। हाणे असां राउंड 2 था कयूं, जंहिं राउंड में असां हुन फाइनल पॉइंट ताईं वेंदासीं। हिक ई बिना ब्रेक जे असां हुन फाइनल पॉइंट ताईं पुॼींदासीं। दोस्तों असां फाइनल पॉइंट ताईं पुॼी वियासीं, पर आहिस्ता आहिस्ता स्पीड में आयासीं, इन करे जो असांखे हेलमेट पातल न हो, छो जो सभ खां पहिरीं सेफ्टी हूंदी आहे। इन करे असां आहिस्ता स्पीड में आयासीं। दोस्तों ही चैलेंज असां तव्हांखे करे ॾेखारियो। असांजो चैलेंज तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं सुठो लॻो हुजे त लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं ॿिए कंहिं नए ऐं सुठे वीडियो में।